नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ या बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। मुल्क में खंड जो ज़ख़ीरो ऐं क़ीमत मुस्तहकम रखण लाइ हुकूमत जो वॾो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खंड जी एक्सपोर्ट ते पाबंदी लॻाए छॾी। खंड जी स्मगलिंग ख़िलाफ़ सख़्त क़दमनि खणण जो बि हुकुम। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आवाम जी ज़रूरत खे पहिरियां पूरो करणो आहे ऐं क़ीमत खे मुस्तहकम करणो आहे। ज़ख़ीरो कंदड़नि नाजाइज़ मुनाफ़िक़ोरनि ऐं हथरादू खोट पैदा कंदड़नि सां सख़्ती सां मुंहुं ॾिनो वञे। अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी पारां क़ौमी इदारनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी नफ़रत वारी मुहिम जी मज़म्मत। आसिफ़ अली ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान पाकिस्तान जी सलामती लाइ ख़तरनाक आहे। अवाम जी चूंडियल पार्लियामेंट हथां हिकु आइनी अमल ज़रिए इक़्तिदार मां बेदख़ल थियण बावजूदि इमरान ख़ान तवाज़ुन विञाए चुको आहे ऐं हाणे क़ौमी इदारनि ते हमले आवर थी रहियो आहे। इमरान ख़ान एहतिसाब खां बचण लाइ इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे ऐं क़ौमी इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिशि करे रहियो आहे। इमरान ख़ान जी अहिड़ियुनि हरकतुनि सबबि गुज़िरियल पोणनि 4 सालनि में मुल्क अॻिते वञण बदिरां पुठिते हले पियो। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ खे हनीफ़ अब्बासी जे ख़ासि मददगार जी मुक़ररी ते नज़रसानी जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अज़हर मिनल्लाह हनीफ़ अब्बासी खे वज़ीर आज़म जो ख़ासि मुआविन मुक़ररु करण ख़िलाफ़ शेख रशीद जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। जलसनि में अदालतुनि ते इल्ज़ाम हणणु अफ़सोसनाक आहे। छा तव्हां ऐं तव्हांजा इत्तेहादी PTI जो इस्लामाबाद हाई कोर्ट ते एतमाद आहे या न? चीफ जस्टिस अज़हर मिनल्लाह जो शेख रशीद खां पुछाणो। सदर डॉक्टर आरिफ अलवी अटार्नी जनरल लाइ अशतर औसाफ़ जे नाले जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अशतर औसाफ़ खे अटार्नी जनरल मुक़ररु करण जी समरी सदर ॾांहुं माणे हुई। सिंध जे टिनी बैराजनि में पाणी जी खोट बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जी सतह में 1000 क्यूसिक मामूली वाध। कोटड़ी बैराज में वधीक 1000 क्यूसिक जी लात रिकॉर्ड। सखर बैराज में पाणी जे वहिकिरे में बहितरी। 2000 क्यूसिक पाणी में वाध। कोटड़ी बैराज जे केनाल ऐं वान में बासरनि पारां पाणी चोरी जो सिलसिलो जारी। शदीद खोट बावजूदि कमिश्नर हैदराबाद ऐं सीडा अख्तियारियूं पाणी चोरी खे रोकाए न सघियूं। हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बासरनि पारां लिफ्ट मशीनुनि वसीले पाणी चोरी कयो पियो वञे। सीधा तर्जुमान मूजिबि कुझु जॻहियुनि ते एस सेक्शन तहत लिफ्ट मशीनूं क़ानूनी आहिनि। अमलदारनि तरफ़ां केनाल्स ऐं वाहन ते ग़ैर क़ानूनी लिफ्ट मशीनुनि जी मॉनिटरिंग कई वञे थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सेफ सिटी मनसूबे बाबति अहम इजलास। प्रोजेक्ट जे हवाले सां ब्रीफिंग। सेफ सिटी मनसूबे लाइ 10,000 कैमराऊं लॻाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मनसूबे में वधीक देरि बर्दाश्त नथी करे सघिजे। 2000 हंधनि ते 10,000 कैमराऊं सोलर पावर ऐं बिजली बैकअप ते लॻाई वञनि। ईंदड़ 4 महीननि में प्रोजेक्ट जी मंज़ूरी टेंडर ऐं कमु शुरू थी वञणु घुरिजे। ट्रांसपोर्ट ऐं इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण सां एशियाई तरक़ियाती बैंक ऐं AFD वफ़द जी मुलाक़ात। BRT रेड लाइन मनसूबे जे मसइलनि ऐं मनसूबे खे मुक़ररु वक़्त अंदरि मुकमिल करण ते ख़्यालनि जी ॾे वठि। सूबाई वज़ीर जी तजवीज़ ते BRT रेड लाइन प्रोजेक्ट ते हर हफ़्ते ज़ूम इजलास मुनक़द करण ते इतफ़ाक़। शर्जील मेमण वफ़द खे मनसूबे खे मुकमिल करण में हर मुमकिन सहकार कराइण जी ख़ातिरी कराईंदे चयो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां का देरि न थींदी। कराची जी पब्लिक ट्रांसपोर्ट जो मसइलो हल करणु सिंध हुकूमत जो मिशन आहे। ऑरेंज लाइन जी मनसूबे खे मुकमिल करण लाइ ठेकेदारनि खे 1 महीने जी डेडलाइन ॾिनी आहे। सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच में उमर रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस में जवाबदार ॼाणायल PP MP बुरहान ख़ान चांडियो जी ज़मानत में 23 मई ताईं वाध करे छॾी। सरदार चांडियो खे 13 जून ते हाई कोर्ट में पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो।
उमेर रुबाब चांडिया जो चवणु आहे त असां सां ज़ुल्म थियो आहे, हू इंसाफ़ लाइ अदालतुनि जा चकर काटे रही आहे। उमेद आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। मॉडल कोर्ट जी हाई कोर्ट मां जवाबदारनि जी ज़मानत रद्द थींदी। सिंध जे 14 ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडूं 26 जून खां थींदियूं। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त रिटर्निंग ऑफिसर 10 मई खां 5 ज़िलनि में पब्लिक नोटिस जारी कंदा। उम्मीदवार 10 खां 13 मई ताईं रिटर्निंग ऑफिसर वटि नामज़दगी कागज़ जमा कराईंदा। कराची वेस्ट ऐं क्यामाड़ी में तकबंदियुनि जो कमु 31 मई ताईं मुकमिल थींदो। मौसमियात खाते सुभाणे खां सिंध में गर्मी वधण जी अक थी करे छॾी। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे खां कराची में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहण जो इम्कानु आहे। 11 मई खां सॼी सिंध में हीट वेव जो अलर्ट आहे। कराची शहर में हवाऊं 18 किलोमीटर जी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। शहर में मौजूदा गर्मी पद 29 सेंटीग्रेड आहे। कोयटा, कलात, ग्वादर, नौकुंडी समेत बलूचिस्तान जा अक्सर इलाइक़ा सख़्त गर्मी जे हेठि रहंदा। गंबट में गैस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वरिती। ॻोठ वांडमहर में गैस्ट्रो विगे हिकु ॿार फोत। हिक ई ख़ानदान जा 22 माण्हू गैस्ट्रो में मुब्तला। गैस्ट्रो विगे 3 वरनि जो महदी हसन फोत थी वियो। घोटकी में बगेवा भरिसां पीटसन शख़्स जो लाश हथ। लाश जी सुञाणप बानू भील तौर थी। इतला खां पोइ पुलिस वाक़े वारनि ते पहुची लाश खण अस्पताल मुंतक़िल कयो। बेरिया रोड भरिसां ॻोठ गाज़ी ख़ासकेली में ॻोठाणो गोलियूं हणी क़तल। जवाबदार सिकंदर ख़ासकेली नज़र मोहम्मद खे गोलियूं हणी क़तल कयो। चकलग ॻोठ सोडो कमालाणी में घरू अणबणत तां भाउ हथां भाउ क़तल। जवाबदार इमाम बख़्श पंहिंजे भाउ रज़ा मोहम्मद खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। लाड़काणे जे NICVD अस्पताल में दाख़िल मरीज़नि जे वारसनि ऐं मुहाफ़िज़नि में झेड़ो, ठोशन मुकन ऐं लतुनि जो वसकारो। NICVD जे अमले 15 मददगार पुलिस खे तलब करे वरितो। सिक्योरिटी गार्ड गारगंद कई जंहिं ते झेड़ो थियो। गॾा वेझो मेमण ॻोठ थाणे जी हद काठोड़ वेझो वाटर पार्क मां अगवा थी वियल मासूम ॿारड़ो मोहसिब खे पुलिस हैदराबाद मां बाज़ियाब कराए वरितो। अगवा में मुलिस औरत समेत 3 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिबि जवाबदार औरत नाज़िया, वकास ऐं फैसल खे गिरफ़्तार करे ॿार खे बाज़ियाब करायो पियो। ऐं दादू में मोटरसाइकिल चोरी ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़नि मथां केस दाख़िल। सेक्शन थाणे ते 8 सुञातल ऐं 20 अण सुञातल माण्हुनि ख़िलाफ़ रोड ब्लॉक करण, ड्यूटी अटका जो केस दाख़िल। केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा।